नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे डेरकी खां ख़बर ॾींदा हलूं त शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते डेरकी में धरती धणी हिंदू मेघवाड़ बिरादरी खे ब्लैकमेल कंदड़ ऐं सहाफ़ी अज़ीम सरिहाणी ख़िलाफ़ ग़लत ज़ुबान इस्तेमाल कंदड़ अफ़गानी पठान ख़िलाफ़ सिंध दोस्तनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम ऐं हिंदू मेघवाड़ बिरादरी तरफ़ां भिटाई चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि शहरीनि वॾे अंग में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे हैदर ख़ान शर, मीर हसन लाशरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिकु साज़िश तहत धरती जे असूल की वारसनि खे सिंध खां लॾाइण जी साज़िश कई पई वञे। हिन चयो त डेरकी में अफ़गानी गुंडे मेघवाड़ बिरादरी जे छोकिरियुनि जो जीण जंजाल करे छॾियो। हिन चयो त हिकु सच लिखण सबबि सहाफ़ी अज़ीम सरिहाणी खे मिलंदड़ धमकियुनि जी मज़म्मत कनि था। हिन SP घोटकी खां मुतालबो कयो त हिंदू बिरादरी खे धमकियूं ॾींदड़ अफ़गानी बासित पठान ऐं संदसि साथियुनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वञे, न त एहतजाज जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।